जेके भी इन 12 शरीफ में जमात जुमले सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम या अली मदद बाबा। वालेकुम सलाम मौला अली मदद। मुंहिंजा साईं हक़ीक़त इहा ई आहे, साईं फ़कीर गुलाम नबी अॼु तमामु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जो असां घटि ॿुधियूं आहिनि। यकीन कयो त अहिड़ियूं ॻाल्हियूं साईं असांखे ॿुधायूं आहिनि। ही ज़िक्र आहे ऐं 12 जी राति ऐं टीजे जी राति आहे इमाम हुसैन जे शहादत जी ॻाल्हियूं इहे ई करणियूं पवंदियूं। सभ खां पहिरियां मां हिकिड़ो मनक़बत मौला अली जो पढ़ी ऐं वरी बि जेके बि अल्लाह चवरा जो इमाम हुसैन जे शान में तव्हांखे कुझु ॿुधाईंदुमि। अर्ज़ा त फ़क़ीर चयो अली अली कर सवाब आहे, अली अली कर सवाब आहे, सवाब एतिरो जो बेहिसाब आहे। जेको नथो मने गुल मोहम्मद ईअं सम्झो उनजो मुक़दर ख़राब आहे। अल्लाह नथो मोटाए रज़ा अलीअ जी, हातिम जी छा मजाल आहे ॾिस सखा अलीअ जी। इमाम हुसैन हातिम जो ॾोहिटो गॾु अचनि पिया। हातिम जे ॾोहिटे इमाम हुसैन खे चयो त मुंहिंजो नानो एतिरो त सखी हुयो जे कोट खे 40 दरवाज़ा हुया, 40 दरवाज़नि खां फ़क़ीर खे ख़ैर मिलंदो, फ़क़ीर कॾहिं खाली न वेंदो हो। इमाम हुसैन फरमाइश त पोइ तुंहिंजो नानो कंजूस हुयो। आका 40 दरवाज़नि मां ख़ैर मिले पियो, कंजूस कीअं हुयो? चए फ़क़ीर खे 40 दरवाज़ा पिनाए पियो। मुंहिंजो ऐं बाबो ऐं नानो एतिरा त सखी हुया जे हिकिड़ो दफ़ो दर खां ख़ैर मिली वियो त ज़िंदगी ॿिए दर ते वेंदा ई कोन। अल्लाह नथो मोटाए रज़ा अलीअ जी, हातिम जी छा मजाल आहे ॾिस सखा अलीअ जी। अली अली कर गुमराह न थी गुल मोहम्मद, चए क़यामत में थींदे शफ़ा अलीअ जी। अर्ज़ कयमि त अली या नूर परवर जो, अली प्यारो पैगंबर जो, अली दामाद दिलबर जो, अली महबूब मुनवर जो, अली सालार लश्कर जो, अली फातह खैबर जो, अली साकिया कौसर जो, नबी आहे इल्म जो शहर, अली आहे उन्ही जो दर, अली सफदर अली मज़र हणो नारो अली हैदर अली अली सूरज बिहारे पियो, अली सो दर उॾारे पियो, अली मरदूद मारे पियो, अली मुर्दा उठारे पियो, अली अंधा उजारे पियो, अली कोझा कतारे पियो, अली जरड़ा जियारे पियो, अली के जो पुकारे पियो, अली तंहिंखे संवारे पियो। काबे में विलादत थी सोई आहे अली जो घर, अली सफदर अली मज़र हणो नारो अली हैदर अली अलिया पाक प्यारनि में, अली अल्लाह वारनि में, अली पंजनि ॿारनि में, अलिया कुर्ब दारनि में, अली सुहन सिपारनि में, अली मस्जिद मुनारनि में, अली नूरी निज़ारनि में, अलिया हर किनारनि में, नबी जे बस इशारनि में कयाई शर्त से पूरा, बधो तहिया उते बरबर, अली सफदर अली मज़र हणो नारो अली हैदर अली नालो निशांबर आ, अली हैदर बहादुरा, अली गाजी गजन फरा, अली शेरे बबर नरा, अली मौला मुकद्दरा, ही मिस्कीन मास्तरा, अली जे दरगदा गरा, उन्हीं घर जो सनागरा, अली मियां असांखे पक छॾाईंदो अची महशर, अली सफदर अली मज़र हणो नारो अली हैदर हिकिड़े दरवेश चयो त लख बार काबे दा हज पढ़ावी ते हबशी बिलावल नहीं बन सकदा। तस्बीदा भावे लख कसबी हैं ते करनी जतवाल नहीं बन सकदा। मैं मन घिंदा तू आबिदे ते ज़हरां दा लाल नहीं बन सकदा। बे हिकिड़े दरवेश चयो त मैं अदना सा बंदा हूँ, हिकिड़े हिंदू पंहिंजे रोबाई में चयो त मैं अदना सा बंदा हूँ, साहिब तौकीर तो नहीं, तकरीर मेरी काबिल है लेकिन तहरीर तो नहीं, इतनी इल्तिजा है मुसलमानों से मैं कौम हिंदू हूँ लेकिन कातिल शबीर तो नहीं। वो मुसलमान होया जै पंहिंजा इमाम शहीद किया। बे हिकिड़े अल्लाह वारे चयो त बहु मुद्दत गुज़र गई, मैं को ॻाल्हि समझ विच न आई, या तो हुसैन नबी दा कुछ न लगदा या उम्मत रसूल दी नहीं, जित 360 हाफिज कठे कुरान देहन या वल कदर कुरान दी नहीं, सच आखदे वना उह वेले त नर लिया बाज़ारां विच पाक ज़ारां दी जाई। साईं मुंहिंजा हर फिरके वारो मनींदो त जॾहिं न पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ में सजदे में हुया त इमाम हुसैन अची कुल्हनि ते चढ़ी वेही रहियो। जिबरील आयो पाण महबूब खे अल्लाह जो हुकुम खणी, मुंहिंजा महबूब अल्लाह जो हुकुम थी जेतर इमाम हुसैन पंहिंजी मर्ज़ीअ खां न लहे तेतर तूं सजदे खे वधा जाए। लिखनि था 72 दफ़ा पाण करीमन सुभान रबियल आला पढ़ियो आहे।
पाण जॾहिं मर्ज़ीअ सां हेठि लथा पाण झोली में करे वेहारे चवनि पिया पंहिंजी जमायत खे बाबा हिकिड़ो नंढड़ो कोप माण्हू घर में ॿार भञंदो आहे त उनखे झिड़का ॾींदियूं त यार छा कयो अथई नुक़सानु कयो अथई नबी जी निमाज़ आहे नबी जी निमाज़ बंदि आहे जमायत जी निमाज़ बंदि आहे ईअं न चयूंसि पाण झोली में करे चयूंसि पंहिंजी जमायत खे बाबा हिन सां मोहबत कजो पाण करीम चवनि था हिन सां बाबा मोहबत कजो पाण इमाम हुसैन चएसि पियो नाना तकलीफ़ आई थी न 72 दफ़ा सुभाणे रबियल अला पढ़ियो थी बाक़ी मां इमाम जो तोसां इहो वाइदो आहे करबल मैदान में 72 तन कुर्बान करे तुंहिंजे दीन खे रोशन कंदुसि शेर इमाम हुसैन जे शान में कुझु सुठियूं लिखियूं अथमि चयो अथमि त कयल वाइदो नबी सां पूरो बेशक कयो त बहाल साईं पूरी दुनिया में हुसैन अहिड़ो मिले नथो को मिसाल साईं अर्ज़ कयमि त गदार हा सभु कयूं गदारी कूड़ा कागज़ कयूं जारी लानत जाव्या थी हक़दारी ही राजा तुंहिंजो रैयत सारी छॾे मदीनो पहुचो हाणे असां तुंहिंजा ख़ुदा थो ॼाणे दलनि दिल में रखी दवाई चमचन जो हो चाल साईं पूरी दुनिया में हुसैन अहिड़ो मिले नथो ॿियो मिसाल साईं पे छॾी मदीनो शहर अबाणो आधीअ राति जो करे लाॾाणो साणा साथी पंहिंजो घराणो नकी मिल्कत खयई नकी को नाणो ॿुधी मोमिन थिया रवाना पल में पहुता से परवाना चयूं ॿुधाए असांखे असांजा आका काॾे वञण जो आहे ख़्याल साईं पूरी दुनिया में हुसैन अहिड़ो मिले नथो को मिसाल साईं अर्ज़ कयमि त शेर तमामु वॾो आहे ऐं नओं लिखियल आहे मुंहिंजा साईं अर्ज़ कयमि त मारे मंज़िल कयई पुॼाणी मारे मंज़िल कयई पुॼाणी बन करबल में राति विहाणी बंदि पलीतन कयो हो पाणी रोए सकीना न्याणी निमाणी पाणी अलाए पई परे करे पुकारे गाज़ी अब्बासन खे पई सारे ॾिसी त दिलि में ॾुख त थिए पियो ॾिसी हीणीअ जो हाल साईं पूरी दुनिया में हुसैन अहिड़ो मिले नथो को मिसाल साईं रोए पई सुगरा हंजूं हारे पल पल वेठी पई त पुकारे पंहिंजा सजण पई त सारे मुंहिंजा साईं ॻाल्हि तमामु वॾी आहे जॾहिं न इमाम हुसैन मदीनो छॾे पाण करबला वसायूं साइण सुगरा अकेली खे छॾे आया हिकिड़ो माही नाले सौदागर आहे उनजी न्याणीअ जी तबियत नासाज़ आहे पाण मदीने में पहुतो जॾहिं न मदीने मां अॻु हिनखे ख़ुशबू ईंदी उहा ख़ुशबू न आयसि पाण ॿाहिरि बीह पंहिंजे न्याणीअ खे मोकिलियूं था मां अंदरि वञ इमामनि खां तावीज़ दुआ बि वठ ऐं मुंहिंजा इमामनि खे सलाम बि चओ हाणे जॾहिं उहा न्याणी अंदरि दाख़िल थिए थी त साइण सुगरा वेठी आहे ॿियो हवेलियुनि में केर बि कोन्हे को पुछा कयां मां ॾे ख़बर भला ॿिया असांजा आका इमाम काॾे विया चई अमां मूं अकेली खे छॾे पाण वञी करबला वसायूं चई बाबा तोसां अमां केरु साणा चई मुंहिंजो बाबो मूंसां साणा साइण सुगरा चवेसि थी त ही मां सूखड़ियूं ॾियासि थी अॼु पंहिंजे बाबा खे चओ त अॼु मुंहिंजो कासिद बणिजी करबला वञे अमां छा चवांसि चइजांसि त माही मुंहिंजे मारुनि खे तूं सारे ॾिज सलाम त बाबा हिन बीमार खे या मन अंदरि माताम न की खाइण न की पीअण न की तरबा है काताम ओ सारियो पंहिंजे सांगनि खे थी जर वहायां जाम तूं आहे आका पाण इमाम करका माड़ मास्तर चए भला मूंखे बि तो ॾे घुराए न माही हलियो मास्तर चई मांझी मर्द मथेर खणी सुखड़ियूं संभरी हलियो दम न कयई देर पोइ अवेर लाइ सवेर अची काहे पहुतो करबला जॾहिं मैदान करबला में अचे थो 10 मार मां शहादत थी वई इमाम हुसैन तनतना टिबे ते वेठो आहे फिरंदो इमाम जे मथां अची चयसि अस्सलाम वालेकुम इब्न अली इमाम मुंहुं फेरे चयसि वालेकुम सलाम असाब नाराज़ न थिए त ॿीहर बि मूंखे सलाम चओ वरी बि चयसि त अस्सलाम वालेकुम इब्न अली वरी बि इमाम चयसि त वालेकुम सलाम असाब नाराज़ न थिए त ॿीहर बि मूंखे सलाम चओ चए का एतिरा सलाम मूंखां छो था चवरायो चई त बाबा अॼु नाना जे उमत मां को तीर थो हणे त को पथर थो हणे यार सलाम ॾियण वारो को रहियो ई कोन्हे मां सलामनि जो शिकायल आहियां मां तॾहिं त तोखां वरी वरी सलाम थो चवरायां चई अगरि को मूंखां सलाम चवराईंदो या मूंखां हवाल बि पुछंदो बाबा किथां थो अचीं चया का मां त मदीने खां थो अचां चई भला ॾे ख़बर मुंहिंजी साइण सुगरा ख़ुशि हुई माही जो जवाब आहे त करे पई केच में हुते आसरे वंदी आहूं वो मारनि पियूं मिसकीन खे उहे दर्द भरियूं दाहूं उहे सोन जहिड़ियूं सूखड़ियूं मां त औंदियूं ओॾाहूं वो तमंगर ते लाहूं मुंहिंजो त अचणु थियो थी अब्बासी चई मां हुनजो त कासिद बणिजी आयो आहियां
इमाम ॾिसी जोरा चएसि पियो त माही वञ मदीने तुंहिंजा थोरनि मथां थोरा ओ सिकी लधी सुगरा खे वञी पता चोजांइ पूरा त असगर अकबर जहिड़ा मूं करे घोट छॾिया घोरा पुट जन जा मुका थी जोरासीं त न आहिनि मोहब मलूक चए मां कंहिंखे पारायां पर अॼु खां पोइ करबल ॾे न वरी को ओठी उमाणी छो त पीउ बि तुंहिंजो पिण में न हूंदो सुगरा सुभाणी कासिम बि कुर्बान थियो जंहिंजी वनी वेगाणी ओ केॾी कहाणी कई ऐं ओठीअ साण अब्बासी चए ओठीअ अदब जा ॿांह ॿधी चएसि पिया का मूंखे बि इजाज़त ॾियो त जेकर मां बि हिते शहीद थियां इमाम चएसि त बाबा तूं कासिद आं साइण सुगरा जो तूं मोटी वञ मुंहिंजा साइण सुगरा खे वरी बि मुंहिंजा सलाम चओ बाक़ी मां इमाम जो तोसां इहो वाइदो आहे त ॾींहुं क़यामत जी मां तोखे शहीदनि जे टोले में उतारींदुमि बाबा साईं केॾो कमाए वियो हाणे उहो रहंदो रड़ंदो जॾहिं मदीने वापसि थियो मदीने जे वेझो आयो